हैदराबाद में एंटी करप्शन पुलिस रेवेन्यू खाते जे जूनियर क्लार्क के रिश्वत वठंदे सोको करे वरितो। इंस्पेक्टर आगा हुसैन एविन रिश्वत वठंदे जूनियर क्लार्क तारिक हास्केली के रिश्वत वठंदे संघ समेत सोको कयो वियो। जूनियर क्लार्क तारिक हास्केली शहरी एजाज का कंप्यूटराइज्ड रिकॉर्ड लाइ 1 लाख रुपया रिश्वत तलब कई हुई। शहरी जूनियर क्लार्क के 20,000 रुपया एडवांस तो ॾिना, जंहिं दौरान सोको कयो वियो। शहरी रेवेन्यू खाते जे सिविल सर्विस सेंटर मां कंप्यूटराइज्ड रिकॉर्ड ठाराए रहियो हो। ॿी ख़बर शामिल कंदासीं। पनो आकिल में महर ऐं जतोई बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में हलंदड़ खूनी तकरार जो जरगो थियो, जंहिंमें धुरियुनि मथां मजमूई तौर ते 75 लाख रुपया ॾंड मुक़रर कयो वियो। पनो आकिल जे कचे में जतोई ऐं महर बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में सालनि खां हलंदड़ खूनी तकरार जो जरगो शाह बेले में करीम बख्श वडाणी ऐं अमीर हसन खान जतोई जे सरपंच हेठि थियो। जिरगे में धुरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधण बाद धुरियुनि मथां मजमूई तौर ते 75 लाख रुपया ॾंड मुक़रर कयो वियो, जॾहिं त धुरियूं अहिड़ो फ़ैसिलो क़बूल करे समूरियूं रंजिशूं ख़त्म करे पाण में खीर खंड थी वियूं।